भिटाई जे पारखू तरक्की पसंद अदीब दानिश्वर ऐं सहाफ़त में नवां लाड़ा मुतारिफ़ कराईंदड़ अनवर पीरज़ादे जी अॼु 14वीं वरसी मल्हाई पई वञे। सिंधी अदब ऐं सहाफ़त में पंहिंजी अलॻि सुञाण रखंदड़ अनवर पीरज़ादे जो असुल नाम मोहम्मद परेल हो। हुन 25 जनवरी 1945 ईस्वी ते ॻोठ बलड़े जी तालके डोकरीअ में जनम वरितो। अनवर पीरज़ादे 1955 ईस्वी ताईं प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ में हासिल कई, जंहिंखां पोइ हू डोकरीअ में पढ़णु लॻो ऐं उतां ई 1962 ईस्वी में मैट्रिक पास कयईं। नंढपण में सिंध जे नाले वारे शाइर शेख अयाज़ खां घणो मुतासिर थियो ऐं संदसि किताब जे काक ककोरिया कापड़ी पढ़ी कामरेड शोभे ज्ञानचंदाणी सां मिलण वियो ऐं पोइ लाॻीतो वटस वेंदो रहियो। अनवर पीरज़ादो 1963 ईस्वी खां 1968 ईस्वी ताईं मौजूदा डोकरी तालके में मोहन जे दड़े स्कूल, टिगड़ बागबान, खची खेड़ा स्कूल, हाजी मशहूरी स्कूल ऐं शेर मोहम्मद जोनी जे स्कूल में प्राइमरी टीचर थी रहियो। 1969 ईस्वी में अंग्रेजी अदब में MA कयईं, जंहिंखां पोइ सिंध यूनिवर्सिटी जे इंग्लिश डिपार्टमेंट में लेक्चरर मुक़ररु थियो। साल 1970 ईस्वी में पाकिस्तान एयरफोर्स में पायलट ऑफिसर जी ट्रेनिंग लाइ चूंडियो वियो। 6 महीननि जी ट्रेनिंग करे ड्यूटीअ ते चढ़ण वारो हो त मथस फील्ड कोर्ट मार्शल में बग़ावत जो केस हलायो वियो ऐं हुन 7 साल सख़्त पोरहे सां सज़ा काटी। अनवर पीरज़ादे लाइ सरकारी नौकरी जा दरवाज़ा बंदि थी चुका हुआ, इन करे हुन हिलाल पाकिस्तान अख़बार में सब एडिटर तौरु कमु शुरू कयो। साल 1975 ईस्वी में हिलाल पाकिस्तान छॾे रूसी सफ़ारतखाने में अंग्रेज़ी ॿोलीअ में निकिरंदड़ बुलेटिन जो एडिटर मुक़ररु थियो। उन ई साल डान अख़बार जो लाड़काणे जो एवज़ी ऐं दी स्टार सखर जो ब्यूरो चीफ थियो। MRD हलचल दौरान हिकिड़ी ख़बर हलाइण जे ॾोह में 6 महीना सज़ा भोॻियाईं। उन खां पोइ जुदा जुदा अख़बारुनि दी स्टार, अवामी आवाज़, जागो, सिंध सुजाग, बरसात, सिंध ट्रिब्यून ऐं रोज़ानी सच सां लाॻापियल रहियो। सिंधी अदबी संगत कराची जो सेक्रेटरी ऐं सरगर्म कारकुन बि रहियो। अनवर पीरज़ादो कहाणीकार बि हो। होची मोह जी शाइरी खां मुतासिर थी शाइरी बि कयईं। हुन केतिरनि किताबनि जा सिंधी ऐं अंग्रेज़ी में तर्जुमा बि कया। संदसि लिखियल किताबनि में ए चंड भिटाईअ खे चइजांइ मथां विसारियो, मुंबई यात्रा, जदीद सिंधी अदब, खीरथर ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। अनवर पीरज़ादो 7 जनवरी 2007 ईस्वी ते कैंसर जे बीमारी सबबु लाराणो करे वियो। संदसि आख़िरी आरामगाह ॻोठ बलड़े जी में आहे। रात में तो थे बैत चया सारात अञा भी जारिया ऐसी छद गायूं कोन छॾियूं ही पंध परे जो बारिया मां कैसा पंहिंजा सुर सॼा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।